ब्रेकिंग न्यूज़ से पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर सां अमरीकी परॾेही वज़ारत जे अमलदार जी मुलाक़ात। सीनियर एडवाइज़र ब्यूरो ऑफ ईस्ट एशियन एंड पैसिफिक अफेयर्स कस्टस जस्टिस फरियाल टालपुर सां ज़रदारी हाउस में मुलाक़ात कई। अहम ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कर रहा हूँ। पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर सां अमरीकी परॾेही वज़ारत जे अमलदार जी मुलाक़ात। सीनियर एडवाइज़र ब्यूरो ऑफ ईस्ट एशियन एंड पैसिफिक अफेयर्स कोस्ट्रम जे फरियाल टालपुर सां मुलाक़ात कई है। मुलाक़ात दौरान सिंध में ॿोॾि जी तबाहकारियुनि ऐं इमदादी सरगर्मियुनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद ऐं बहाली जे हवाले सां अमरीकी अवाम ऐं हुकूमत जो सहकार तहसीन जोॻो आहे। इहो चवणु आहे फरियाल टालपुर जो। 2010 ईस्वी जी ॿोॾि बाद सिंध में तालीम ऐं सिहत सेक्टर में अमरीकी सहकार मिसाली रहियो आहे। USAID जे सहकार सां क़ाइमु थियल स्कूलनि में अॼु हज़ारे ॿार पंहिंजो मुस्तक़बिल संवारे रहिया आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ है। अवां खे आगाह कंदासीं पीपल्स पार्टी औरत विंग जी मरकज़ी सदर MPA फरियाल टालपुर सां अमरीकी परॾेही वज़ारत जे अमलदार जी मुलाक़ात। सीनियर एडवाइज़र ब्यूरो ऑफ ईस्ट एशियन एंड पैसिफिक अफेयर्स कोस्टल जस्टिस फरियाल टालपुर सां ज़रदारी हाउस में मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान सिंध में ॿोॾि जी तबाहकारियुनि ऐं इमदादी सरगर्मियुनि समेत गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं पिणु कयूं।